फ़कीराबाद शहर में ख़ासकेली ऐं मरी बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो। झेड़े जे नतीजे में 3 ॼणा सख़्तु ज़ख़्मी। फ़कीराबाद शहर में ख़ासकेली ऐं मरी बिरादरी में झेड़ो थी पियो। 3 ॼणा सख़्तु ज़ख़्मी थी पिया, जंहिंमें फ़रीद ख़ासकेली, परवेज़ ख़ासकेली सख़्तु ज़ख़्मी थी पिया, जन खे गिम्स गंबट इस्पताल मुंतक़िल कयो वियो। ख़ासकेली बिरादरी एहतजाज कंदे फ़कीराबाद शहर जो मेन रोड चौक ते धरणो हणी एहतजाज कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां सां ज़ुल्म थियो आहे। ख़ासकेली बिरादरी एहतजाज कंदे चयो त असां मुतालबो था कयूं DIG सखर, SSP खैरपुर ज़फ़र इक़बाल मलिक खां त जवाबदारनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।